الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف۔ فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جمع ایک بیرو درد پاک پڑھیو اللہ تبارک و تعالیٰ انتے 10 رحمتو نازل فرمائے تو صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ حضرت ابو طلحہ انصاری رضی اللہ تعالیٰ عنہ صحابی رسول آहिनि۔ संदन हिकु नंढड़ो पुटु हुयो जंहिंसां पाण ॾाढो प्यारु कंदा हुआ। ख़ुदा तरफ़ां कुझु ईअं थियो जो हिकु भेरे हज़रत अबू उमेर रज़ी अल्लाह ताला अन्हु बीमार थी पियो ऐं बीमारी ॾींहों ॾींहुं शिदत इख़्तियार कंदी वई। पुटु बीमार हुयो ई, उन सां गॾोगॾु हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु पुट जे ग़म में बेहाल थी रहिया हुआ। पर क़ुर्बान वञो सहाबा किराम अलैहिम रिदवान जी नेकी सां महबत सद मरहबा। घर में पुटु बीमार हो, उन जे बावजूद हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु 5 ई नमाज़ूं मस्जिद में बाजमात अदा कंदा हुआ। सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर्स में शिरकत थींदी हुई, क़ुरान करीम सिखंदा, अहादीस मुबारका पाबंदी सां ॿुधंदा हुआ। मतिलबु त पुट जे बीमार हुजण ऐं उन जो शदीद सदमो हुजण जे बावजूद संदन दीनी मसरूफ़ियतुनि में का बि कमी न आई। हिकु भेरे हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में हुआ त संदन पुट जो विसाल थियो। हिकु नाबीना सहाबी हुयो, अखियुनि जी नेमत खां उन्हनि खे मुयसरु न हुई। को माण्हू बि न हुयो जो हथ पकिड़े करे जंहिंसां मस्जिद में वञी सघनि। राति जो ऊंदहि बि हूंदी हुई, रस्ते में नांग विछूं वग़ैरह जे नुक़सान पहुचाइण जो अंदेशो बि हूंदो हुयो। उन जे बावजूद पाण मस्जिद सां अहिड़ी महबत रखंदा हुआ जो 5 ई नमाज़ूं मस्जिद में हाज़िर थी बाजमात अदा कंदा हुआ। सुभान अल्लाह। हीउ कहिड़ो अज़ीम शान जज़्बो आहे, मस्जिद सां कहिड़ी त हसीन महबत आहे। ऐं असां पंहिंजो हाल ॾिसूं, असांजे मथे में थोरो सूरु पइजी वञे, थोरो बुखार अची वञे त मस्जिद जी हाज़िरी खां महरूम थी वेंदा आहियूं। बल्कि केतिरा त अहिड़ा बि आहिनि जेकी मामूली बुखार वग़ैरह जे सबबु नमाज़ूं बि क़ज़ा करे छॾींदा हूंदा। बाज़ारि वञिणो पइजी वियो, नौकिरी ते आहिनि, को कमु यादि अची वियो त मस्जिद जी हाज़िरी खां मोकल कंदा आहिनि। बाजमात नमाज़ जी सूरत में 27 नमाज़ुनि जो जेको सवाबु मिलंदो आहे उन खां बि महरूम थी वेंदा आहिनि। अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फ़रमाए। काश असांखे बि मस्जिद सां गहरी महबत ऐं वाबस्तगी नसीब थी वञे। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेको बानो मस्जिद में वञी बाजमात नमाज़ अदा कंदो आहे, मस्जिद में वेंदे ऐं ईंदे वक़्तु उन जी हर विख ते हिकु गुनाह मुआफ़ थींदो आहे ऐं हिकु नेकी लिखी वेंदी आहे। बुखारी मुस्लिम जी हदीस शरीफ़ में आहे, क़यामत जे ॾींहुं 7 क़िस्म जा माण्हू अर्श इलाही जी छांव में हूंदा। उन्हनि मां हिकु उहो बि हूंदो जंहिंजी दिलि मस्जिद में लॻल रहंदी आहे। अल्लाहु अकबर। केतिरी प्यारी फ़ज़ीलत आहे। क़यामत जो ॾींहुं केतिरो होलनाक ॾींहुं हूंदो। ज़मीन ट्रामे जी हूंदी, सिजु हिकु मेल ते रही करे बाह वसाए रहियो हूंदो। गर्मी ऐं तपिश जे सबबु माण्हुनि जो बुरो हाल हूंदो। माण्हू पंहिंजे पघर में टुबियूं हणी रहिया हूंदा। उन हालत में मस्जिद सां महबत रखण वारनि जी निराली शान हूंदी। मख़लूक गर्मी में सड़ी रही हूंदी ऐं हीअ ख़ुशकिस्मत जिन जी दिलि मस्जिद में लॻल रहंदी आहे, उहे अर्श इलाही जी छांव में रहमत ऐं आराम में हूंदा। वो तो निहायत सस्ता सौदा बेच रहे हैं जन्नत का, हम मुफलिस क्या मोल चुकाएं।
अपना हाथ ही खाली है। कमु केतिरो सवलो आहे ऐं इनाम केतिरो वॾो आहे। करिणो चाहे पंहिंजी दिलि मस्जिद में लॻाए रखणी आहे। मस्जिद में नमाज़ बा जमात अदा कई, पंहिंजे दुकान ते कम ते हलिया विया, घर हलिया विया, पर उते वञी दिलि मस्जिद जी तरफ़ ई लॻल आहे, ध्यानु मस्जिद जी तरफ़ आहे, इंतज़ारु थी रहियो आहे त कॾहिं बि नमाज़ जो वक़्तु थींदो, कॾहिं मां मस्जिद वेंदुसि। मस्जिद जी मोहबत में बेताब थी करे बानो बार बार वक़्तु ॾिसी रहियो आहे। दिलि ई दिलि में मस्जिद जो नमाज़ जो ख़्यालु अची रहियो आहे, दिलि में मस्जिद जी यादि आहे ऐं ज़रूरी कमनि में मसरूफ़ आहे। मतिलबु त बानो जिते बि हुजे उन जी दिलि मस्जिद ई में लॻल रहे। हिकु नमाज़ पढ़ी वरिती, हाणे ॿी नमाज़ जो वक़्तु इंतज़ारु हुजे, हीअ आहे मस्जिद में दिलि लॻणु। दिलि जो मस्जिद में मुअल्लिक़ रहणु ऐं जंहिंजी दिलि मस्जिद में मुअल्लिक़ रहंदी आहे उनखे क़यामत जे ॾींहुं अर्श इलाहीअ जी छांव में राहत व आराम नसीब थींदो। हिकु ॿी ईमान अफ़रोज़ ईमान खे ताज़ो कंदड़ हदीस पाक ॿुधो। प्यारे आका मक्की मदीने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जहिड़ी तरह को शख़्स विञाइजी वञे उन जा घर वारा उनखे तलाश कंदा वतन पर उनजो किथे ॾस पतो न पवे, पोइ काफ़ी अरसे खां बाद ओचितो उहो विञायल शख़्स घर वापसि अची वञे त जेतिरी ख़ुशी उन घर वारनि खे थींदी आहे, अल्लाह पाक उन बहाने खां ओतिरो ई ख़ुशि थींदो आहे जेको मस्जिद खे ज़िक्रो अज़कार जे लाइ पंहिंजो घर बणाए वठंदो आहे। अल्लाह पाक असांखे मस्जिद जी मोहब्बत नसीब फ़रमाए। प्यारा इस्लाम भाइरो, असांजा बुज़ुर्गान दीन, सहाबा, ताबईन ऐं ॿियनि नेक माण्हुनि जी सीरत पढ़ो त ख़बर पवंदी त हीअ अल्लाह वारा मस्जिदुनि सां कहिड़ी वाबस्तगी ऐं मोहब्बत रखंदा हुया। अचो हिन जे मुतालिक़ अल्लाह वारनि जूं 4 मुबारक आदतूं ॿुधूं था। पहिरियों, घणो वक़्तु मस्जिद में गुज़ारणु। अल्लाह वारनि जी मुबारक आदत हुई त हीअ हज़रात पंहिंजो घणे खां घणो वक़्तु मस्जिद में गुज़ारणु पसंदि कंदा हुया। बल्कि इमाम शारानी रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखनि था त अल्लाह पाक जा नेक बाना मस्जिद जे वेझो घर बणाइण खे पसंदि कंदा हुया त जीअं मस्जिद में वञण ई वधि खां वधि वक़्तु मस्जिद में गुज़ारण में आसानी रहे। हज़रत अता बिन रब्बाह रहमतुल्लाह ताला अलैह 40 सालनि ताईं मस्जिद खे पंहिंजो घर बणाए रखियो, यानी मस्जिद ई में रहिया, बिला ज़रूरत मस्जिद खां निकिरंदा ई न हुया। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह खे मस्जिद सां अहिड़ी मोहब्बत हुई जो फरमाईंदा हुया, जेकॾहिं तबई हाजात न हुजे हा त मां मस्जिद खां ॿाहिरि न निकिरां हा। हज़रत अबू सादिक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मस्जिद में वेहणु लाज़िम पकड़ियो छो त मस्जिद में वेहणु नबियुनि जो तरीक़ो आहे। काश असांखे बि सआदत मिली वञे, असां पंहिंजो घणे खां घणो वक़्तु मस्जिद में गुज़ारण जी आदत बणायूं। असांजो हाल हीअं आहे जो पार्कनि में दिलि लॻे थी, होटल ते दिलि लॻे थी, रांदि जे मैदाननि में, फज़ूल कमनि में ऐं माज़अल्ला गुनाहनि भरियल कमनि में दिलि लॻे थी, मोबाइल में बि दिलि लॻे थी। दिलि नथी लॻे त मस्जिद में नथी लॻे। हीअ हक़ीक़त आहे। असांजो मुआशिरो अहिड़ो थी वियो आहे जो कमकार खां वांदकाई मिली या मोकल जो ॾींहुं हुजे त असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम बणाए वठंदा आहियूं। कॾहिं दोस्तनि सां पिकनिक ते वञणु, कॾहिं तफ़री गाहनि जी ज़ीनत बणिजणु, कॾहिं कॾहिं किथे खाधे जो प्लान बणिजी वियो त कॾहिं घुमण फिरण जो प्रोग्राम बणिजी वियो। अल्लाह वारनि जो अंदाज़ कहिड़ो हुयो, उन्हनि खे फ़ुर्सत मिलंदी हुई त अल्लाह पाक जे घर मस्जिद में पहुची वेंदा हुया। काश असांजो बि अहिड़ो ज़हन बणिजी वञे। हज़रत इब्न उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूल ज़ीशान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में महिमान बणिजी रहो, दुनिया में महिमान बणिजी रहो ऐं मस्जिद खे पंहिंजो घर बणायो। जीअं घर में दिलि लॻंदी आहे, मस्जिद में ईअं दिलि लॻायो। छा त ख़ूबसूरत इरशाद आहे। असां मस्जिद सां अहिड़ो तालुक़ु रखंदा आहियूं जीअं मस्जिद को मुसाफ़िर खानो हुजे। आज़ान थी, मस्जिद आयासीं, नमाज़ पढ़ी ऐं वापसि हलिया वियासीं। हीअ बि तमामु थोरा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। कई त अहिड़ा आहिनि जेकी नमाज़ुनि जी परवाह न आहिनि कंदा। अल्लाह पाक उन्हनि खे बि तौफ़ीक़ बख़्शे ऐं असांजे हाल ते बि रहम फरमाए। ख़ैर, जेकी नमाज़ूं पढ़ंदा आहिनि उन्हनि जो बि हीअ हाल आहे जो आया, नमाज़ पढ़ी ऐं हलिया विया। जॾहिं त असांजी दुकान, असांजे घर सां असांजो तालुक़ु कीअं हूंदो आहे, उनजी बिल्कुलु उबतड़। जहिड़ी तरह घर असांजे घर में दिलि लॻंदी आहे, अहिड़ी ई तरह मस्जिद में नाहे लॻंदी। हीअ असांजो हाल आहे।
पर प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम छा फरमाए रहिया आहिनि, मस्जिद खे पंहिंजो घर बणायो। ॼण असांखे हीअ तालीम ॾिनी पई वञे त जेको तालुक़ अॼु असां पंहिंजे घर सां रखूं था, जहिड़ी दिलि जी वाबस्तगी घर सां आहे, अहिड़ी वाबस्तगी मस्जिद सां अपनायो। अल्लाह पाक जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु भेरो पंहिंजे हवारियुनि खे फरमायो, ए हवारियो, पंहिंजे घरनि खे मंज़िल यानी आरज़ी क़यामगाह बणायो, पंहिंजे घरनि खे आरज़ी क़यामगाह बणायो ऐं मस्जिदुनि खे पंहिंजो मुस्तक़िल ठिकाणो बणायो। लिहाज़ा कोशिशि कयो जॾहिं वांदकाई मिले मस्जिद में हाज़िर थी वञो। जेसि ताईं मस्जिद में रहंदा नेकियुनि जो मीटर हलंदो रहंदो, शैतान खां बि हिफ़ाज़त रहंदी, जो मस्जिद शैतान खां बचण जे लाइ मज़बूत क़लो आहे। जेसि ताईं मस्जिद में रहंदा दुनिया जी फज़ूल खां बचत रहंदी। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मस्जिद जी फ़ज़ा ईमान जे लाइ फ़ाइदेमंद आहे, जो उन सां ईमान मज़बूत थींदो आहे। हज़रत सईद बिन मुसैयब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, बानो जेसि ताईं मस्जिद में रहंदो आहे मलाइक उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जी ॿी चङी आदत इहा हुई त हीअ ज़ीवकार हज़रात मस्जिद में सभिनी खां पहिरियां ईंदा हुया ऐं सभिनी खां आख़िर में मस्जिद मां वेंदा हुया। यानी असांजे अॼुकल्ह जे हाल जो बिल्कुलु उबतड़ अंदाज़ हुयो। असां सभिनी खां आख़िर में मस्जिद में ईंदा आहियूं ऐं सभिनी खां पहिरियां मस्जिद मां निकिरी वेंदा आहियूं। जुमे जे ॾींहं जो ई अंदाज़ ॾिसी वठो, हालांकि जुमो ईद जो ॾींहुं आहे, जुमो ईद जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहुं हिकु नेकी 70 नेकियुनि जे बराबरि हूंदी आहे। उन जे बावजूदि असां वटि माण्हू जुमो पढ़ण जे लाइ कॾहिं ईंदा आहिनि, ऐं ख़ुतबे जे वक़्तु, बल्कि कुझु त भॼी डोड़ी मुश्किल सां ख़ुतबे में अची शामिल थींदा आहिनि ऐं वापसि कॾहिं वेंदा आहिनि। जीअं ई फ़र्ज़ जो सलाम वरायो वियो, दुआ जो बि इंतज़ारु न आहिनि कंदा, जूता पाता ईअं हलिया विया। अल्लाह पाक असांखे हिदायत नसीब फ़रमाए। अल्लाह वारनि जो हीउ मुबारक अंदाज़ हुयो जो हीअ नेक बाना सभ खां पहिरियां मस्जिद में ईंदा ऐं सभिनी खां आख़िर में मस्जिद मां निकिरंदा हुया। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट खे नसीहत कंदे इरशाद फरमायो, पुट मस्जिद तुंहिंजो घर हुजणु घुरिजे। बेशक मूं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे ॿुधो आहे त मस्जिदूं परहेज़गारनि जा घर आहिनि ऐं जंहिंजो घर मस्जिद हुजे अल्लाह पाक उन जी मग़फ़िरत, रहमत ऐं जन्नत जी तरफ़ वठी वेंदड़ पुल सिरात तां हिफ़ाज़त सां गुज़ारण जो ज़ामिन बणिजी वेंदो आहे। अल्लामा नजमुद्दीन ग़ज़ी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, मस्जिद खे लाज़िम पकड़णु, इबादत जे ज़रिए मस्जिद आबाद रखणु, मस्जिद जी तरफ़ जल्दी में अचणु ऐं देरि सां मस्जिद मां निकिरणु मलाइकनि जी पाकीज़ा वस्फ़ आहे। सुभान अल्लाह। मालूम थियो मलाइक बि असांजी मस्जिदुनि में ईंदा आहिनि, हिते अल्लाह पाक जी तस्बीह कंदा आहिनि ऐं जेको बानो मस्जिद में कसरत सां ईंदो आहे, घणी देरि ताईं वेहंदो आहे, मलाइक उन सां महबत कंदा आहिनि। हदीस शरीफ़ में आहे, नबियुनि जे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, बेशक मस्जिदुनि जा कुझु औताद आहिनि। औताद यानी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे हुजण सां मस्जिदूं आबाद रहंदियूं आहिनि। मलाइक उन्हनि वटि वेहंदा आहिनि। जेकॾहिं हीअ किथे ग़ाइब थी वञनि त मलाइक उनखे ॻोल्हींदा आहिनि। जेकॾहिं बीमार थी वञनि त उन्हनि जी इयादत कंदा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिं मुश्किल में हुजनि त इहे मलाइक उन्हनि जी मदद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। इब्न मुबारक रहमतुल्लाह ताला अलैह किताब ज़ुहद में रिवायत आंदी आहे, लिखंदा, जेको बानो सभ खां पहिरियां मस्जिद में अचणु ऐं आख़िर में निकिरण जो आदी हुजे, उनजो शान इहो आहे जो जॾहिं उहो मस्जिद मां निकिरंदो आहे त मलाइक झंडा खणी उन जे अॻियां अॻियां हलंदा आहिनि, एसि ताईं जो उहो पंहिंजे घर पहुची वेंदो आहे। पोइ मलाइक उन हालत में रहंदा आहिनि एसि ताईं जो जॾहिं उहो ॿीहर मस्जिद में वञण जे लाइ घर मां निकिरंदो आहे त मलाइक वरी झंडा खणी उन जे अॻियां अॻियां हलंदा आहिनि।